नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कश्मीर में मेहराब सिंधी की खबर शामिल कंदासीं। कश्मीर में पाक फौज के हक़ में अमुन इस्तेकाम रैली कढी वई। रैली में हिंदू बिरादरी पारां, सोल सोसाइटी पारां नादर चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते पाकिस्तान जिंदाबाद, अमुन अमान बहाल करे जा नारा हुआ। वाला रेल कश्मीर में पाक फौज के हक़ में अमुन इस्तेकाम रैली समाजी अगवान शरीफ मलिक, मुखिंदर लाल जी परतीम दास, राना गफ़ार की अगवानी में कढी वई, जंहिंमें पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जा नारा हया विया। रैली शहर के मुख़्तलिफ़ रोडन रस्तन तां थींदे प्रेस क्लब पहुती। रैली का खिताब कंदे मुक़र्रर चयो त पाक फौज हमेशा मुल्क ऐं क़ौम की हिफ़ाज़त ऐं जाननि जो नज़रानो पेश कयो आहे। कश्मीर की अवाम पाक फौज से गॾु बीठल आहे। पाक फौज के खिलाफ़ कंहिं भी साज़िश के कामयाब न थियण ॾींदासीं। रैली की आख़िर में पाकिस्तान की सलामती लाइ दुआ पुन घुराई वई।